अल्लाह ताला जे नेमतुन को असां जेके आहियूं से गाफिल आहे। असां में मां आहे। मां घुरियो रब खां न ॾिनई। मां वरी हे कम छो न कया। मां हे खान साहब वरी मुला सां ॾाढो रखां। मां वरी पंहिंजे पैसनि मूं ज़कात ॾियां। मां खे वठ न। को चङाई चए त ॾुखी लॻे मां खे वरी हे थो चए मां। को वली बुजुर्ग लॻे इहो वरी चाहे मां। घटाया छा मां। जेके बि रस्ते खां थिड़ियल थी इन्हनि में मां थी मां। उन मां जा रूप मटियल। साईं बुल्ला जादव फरमाए त जीत जीत के उम्र गुजारी ओ हुण तूं हार फकीरा। अरे सदाई नंढे हूंदे खां अची ॾाढ़ी दीदी चवंदो तो मां खटिया मां ज़ोर ॾियां। बुल्ला साईं जो फरमाए हाणे ॿुध त सही रुगो खटण जी लॻी पई अथई कुझु हाराए बि त सही। ला ला सुभान जीतण दा मुल एक अध कोनी ते को हारण दा मुल हीरा। ओ भुलिया जे तू हारण नहीं सिखई त तू बे मुर्शिद बे पीरा। तू कहीं कामिल जे रुख ते न चढ़ियो आ। तू कहीं अल्लाह वारे जी नज़र ते न चढ़ियो आ। अरे सरदार नज़र ते चढ़ा मशहूर वारे साईं जी दे त सरदार मां गुलामन को भी चट थी आ। खान चढ़िया अमीर चढ़िया रहसन आया चोर आया ॾाढा ॾिंगा माण्हू आया। अॻ में ॾिंगा पर जबल बि महबूब जाॾो हारायूं त फ़कीर थी विया। अल्लाह ताला तो फरमाए त मुंहिंजे आॾो हारा मालिक कीअं हाराया। रब तो फरमाए वक़ालू समिअना वक़ालू समिअना। जंहिं महिल क़ुरान ॿुधे जंहिं महिल मदीने जे साईं जो फरमान ॿुधे तबियत खे लॻई न लॻई वणई न वणई तूं चओ त मुंहिंजा रब मां ॿुधो। नमाज जो हुक्म आहे रोज़े जो हुक्म आहे सुठे अखलाक जो हुक्म आहे जहिड़ो बि हुक्म आहे चओ समिअना ओ मुंहिंजा रब मां ॿुधो व अतअना अखियुनि ते रखी मञ में। हारा खान साहब हाराए पंहिंजे रब जे आॾो पंहिंजी अना विञाए। अना मां हठ तकब्बुर इहे शयूं छॾ मिठा छॾ पंहिंजे मालिक जे आॾो हारा। सजदो इहा सजदो जेको आहे इहो हाराइण आहे रब जे आॾो किरी पवण आहे। जंहिं महिल रब जे आॾो किरी पवंदो आहे बांधो पंहिंजी पेशानी रखंदो आहे पंहिंजो मुंहुं हेठि रखंदो आहे मिटी ते। अल्लाह ताला फरमाईंदो आहे ओ फ़रिश्तो ॾिसो त सही मुंहिंजो बांधो मुंहिंजे आॾो मिटीअ ते पियो आहे। मुंहिंजो बांधो मुंहिंजे आॾो मिटीअ ते पियो आहे। ओ मुंहिंजे महबूब जो उम्मती आहे मूंखे परचाइण आयो आहे मुंहिंजी तारीफ़ थो करे। बाने ऐं मुंहिंजे विच में 70,000 पर्दा आहिनि। इहे परे कयो हो मुंहिंजे कन में वसा ॻाल्हायो। सजदो मदीने जे साईं खे रब पियो फरमाए वसजुद वक़्तरिब मुंहिंजा मिठा महबूब मूंखे सजदा कर ओ मुंहिंजा मिठा महबूब मूंखे सजदा कर त मुंहिंजा कुर्ब तोखे मिलंदा वञनि।
वेझड़ाई तोखे मिलंदी वञे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ने वक़्त जो अफ़लातून आयो ऐं अची चवण लॻुसि त साईं जो सुवाल आहे। फरमायो त कहिड़ो सुवाल आहे? चयईं सॼी ज़मीन ऐं आसमान इहे हुजनि कमान। तॾहिं ई कमान या कमान ज़मीन आसमान कमान। परेशानियूं दुख हादसा इहे हुजनि तीर। वो कीअं बचबो? मांखे रस्तो दस। पाण खिली फरमायूं त रस्तो त आहे। जैसे रस्तो कोन्हे। ज़मीन आसमान सॼो कमान हुजे, हादसा परेशानी तीर हुजनि, केरु बचे? फरमायूं आहे उहो रस्तो इहो थी त जेको तीर हलाए थो उनजे पासरे में बीह रह, तोखे न हणंदो। ओ मजा सुणा, उहो थी रब। रब जे दर ते ईंदे त सभु कुझु